सीसीटीवी वीडियो भी साम्हूं अची विया आहिनि सीसीटीवीअ में। हे वापार को शहर आहे, वापारियुनि जे हथ में आहे। उहे वीचारा कंहिंसां विहण त ॼाणींदा ई कोन, पंहिंजे पेट गुज़रत में हूंदा आहिनि। असां डीएसपी खां, आईजी खां, एसएसपी खां सभिनी खां मुतालबो था कयूं पिया त असांखे फिलफोर इहे चोर इहे धाड़ियल खपनि त ख़ुदा जे वास्ते असां शहरनि खे तहफ़ुज़ ॾियो। गंबड़ जे शेख पाड़े में ॾींहं ॾिठे जो पेश आयल वाक़े शहरनि खे ख़ौफ़ में मुब्तला करे छॾियो आहे। हाणे ॾोहारी रुगो वापारियुनि या मुसाफ़िरनि ताईं महदूद न आहिनि रहिया, पर उन्हनि जा हथियार औरतनि ऐं मासूम ॿारनि ॾांहुं बि रुख करे चुका आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ॿिनि मोटरसाइकिलुनि ते सवार चइनि हथियारबंद जवाबदारनि गोरहारी औरत कोमल शेख जो उन वक़्तु घेरो कयो जॾहिं हू पंहिंजे कच्छ ते मासूम ॿार खणी घर ॾांहुं वञी रही हुई। जवाबदार औरत खे चयो त जेकॾहिं मुज़ामत कई त मासूम ॿार खे नुक़सानु पहुचाए वेंदो। माउ लाइ इन खां वॾी आज़माइश ॿी कहिड़ी थी सघे थी। पंहिंजे ॿार जी हयाती बचाइण लाइ हुनखे पंहिंजे सोन जूं 2 चूड़ियूं, कंगण ऐं मुंडी लाहिणी पई। लेडीज़ गिटीअ मां अची रही हुई, उन खां 2 चूड़ियूं, कंगर ऐं 1 मुंडी धिका ॾेई करे खसिया विया आहिनि 4 मर्द। उन्हनि जा सीसीटीवी वीडियो बि साम्हूं अची विया आहिनि सीसीटीवीअ में। मुज़ामत करण ते मुबैना तौर मथस तशद्दुद बि कयो वियो, जॾहिं त जवाबदार बिना कंहिं ख़ौफ़ जे आसानी सां फ़रार थी विया। सभ खां वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त वारदात शहर जे आबादी वारे इलाइक़े में थी, जॾहिं माण्हुनि जी अच वञ जारी हुई, पर हथियारबंद जवाबदार कंहिं बि रुकावट खां सवाइ निकिरी विया। वाक़े खां पोइ वॾे अंग में शहरी डीएसपी ऑफिस आॾो पहुता ऐं सख़्त एहतिजाज कंदे मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे, फुर थियल ज़ेवर वापसि कराया वञनि ऐं शहर में वधंदड़ बदअमनी ते मुस्तक़िल ज़ाब्तो आंदो वञे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त गंबड़ वापारियुनि जो शहर आहे। जेकॾहिं हिते अमन न हूंदो त कारोबार, रोज़गार ऐं आम माण्हुनि जी ज़िंदगी सख़्त मुतासिर थींदी। हे वापार को शहर आहे, वापारियुनि जे हथ में आहे। उहे वीचारा कंहिंसां विहण त ॼाणींदा ई कोन, पंहिंजे पेट गुज़रत में हूंदा आहिनि। अलाह कंदो त असां लाइ इहा बहितरी थींदी। तव्हांजे तावन सां असांखे वरी सुख वरी वापसि मिलंदो ऐं इन्हनि ॾोहारियुनि खे तव्हांजे हथ में गिरबान खां वठी करे असांजे शहर खां परे धिके वेंदो। संदन मुतालबो हो त ॾोहारियुनि सां गॾु संदन पुठ भराई कंदड़ अंसरनि ख़िलाफ़ बि सख़्त कार्रवाई कई वञे। असां डीएसपी खां, आईजी खां, एसएसपी खां सभिनी खां मुतालबो था कयूं पिया त असांखे फिलफोर इहे चोर इहे धाड़ियल खपनि ऐं इन्हनि जे मथां जंहिंजो हथु आहे, जंहिंजी सपोर्ट सां इहे आया आहिनि, जंहिंजी प्लानिंग सां इहे आया आहिनि, उन्हनि खे बि ज़ाहिर कयो वञे। वाक़े जूं सीसीटीवी वीडियो साम्हूं अचण खां पोइ शहरनि जा सवाल वधीक तेज़ थी विया आहिनि। जॾहिं जवाबदारनि जा चेहरा कैमराउनि में कैद थी चुका आहिनि त पोइ गिरफ़्तारी में देर छो? छा जदीद टेक्नोलॉजी हूंदे बि कानून ॾोहारियुनि ताईं नथो पहुची सघे? वीडियो में ज़ाहिर पई आहे त उन्हनि माण्हू हथियार दरवाज़ा बंदि कया ऐं ॾोहारी माना हसास थी जेको गोल्डन हथ आयो खणी ऐं जेका माना भॼी विया। लिहाज़ा असीं एसपी खैरपुर, डीआईजी सकर, आईजी सिंध खे गुज़ारिश था कयूं त ख़ुदा जे वास्ते असां शहरनि खे तहफ़ुज़ ॾियो। वाक़े जो आईजी सिंध नोटिस वठंदे पुलिस खे जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। हीउ वाक़ियो रुगो हिकु फुर जी वारदात न आहे, पर केतिराई वॾा सवाल छॾे वियो आहे। छा गंबड़ में बदअमनी ते ज़ाब्तो आणण लाइ मौजूदा हिकमत अमली काफ़ी आहे? छा ॾोहारियुनि जी पुठभराई कंदड़ अंसरनि ताईं बि कानून जा हथ पहुचंदा? गंबड़ जा रहवासी हाणे रुगो गिरफ़्तारियुनि जा ऐलान नथा चाहिनि, हू मुस्तक़िल अमन, महफ़ूज़ घिटियूं ऐं ख़ौफ़ खां आज़ाद ज़िंदगी चाहिनि था। जेकॾहिं ॾींहं ॾिठे जो औरत खां फुर थिए त इहो सिर्फ़ु हिकु ख़ानदान जो अलमियो न, पर सॼे शहर जी सलामती ते वॾो सवाल आहे। सीसीटीवी वीडियो भी साम्हूं अची विया आहिनि सीसीटीवीअ में। हे वापार को शहर आहे, वापारियुनि जे हथ में आहे। उहे वीचारा कंहिंसां विहण त ॼाणींदा ई कोन, पंहिंजे पेट गुज़रत में हूंदा आहिनि। असां डीएसपी खां, आईजी खां, एसएसपी खां सभिनी खां मुतालबो था कयूं पिया त असांखे फिलफोर इहे चोर इहे धाड़ियल खपनि त ख़ुदा जे वास्ते असां शहरनि खे तहफ़ुज़ ॾियो।